असांजो त रवाज ही अजीब पर असांजी कौम खे अल्लाह जो कसम आलाए कहिड़े पासे असांजो तकरीरूं असांजा क़ुरान पढ़ण हर शइ ही मुंहिंजे ख़्याल में मिंबर हूंदो आहे न मथे मिंबर हूंदो आहे मथे पोइ असांजो आवाज़ माण्हुनि जे मथे मथे खां गुज़री वेंदो आहे माण्हुनि खां असीं मथे वेंदा आहियूं न पोइ आवाज़ हूंदो आहे मथे पोइ मथां मथां गुज़री वेंदो आहे मुंहिंजे ख़्याल में कननि ताईं पुॼे ई कोन जेको अंदरि लहे अजीब असांजी मख़लूक कारोबार आबाद थियणो हो सजदे सां कारोबार आबाद थियणो हो अल्लाह के राज़ी करण सां कारोबार आबाद थियणो हो हक़ हिलाल जी कमाई सां कारोबार आबाद थियणो हो पंहिंजे कारोबार में अमानतदारी सां कारोबार आबाद थियणो हो पैमाइश खे दुरुस्त करण सां कारोबार आबाद थियणो हो पंहिंजी माप तोड़ खे सही करण सां कारोबार आबाद थियणो हो हिकु नंबर शइ विकिणण सां पर असां वारी क़ौम थी सम्झे त कारोबार हलंदो आहे तावीज़नि सां कारोबार छा सां हलंदो आहे हाणे ॻाल्हायो कोन था बाक़ी तावीज़ हर को आहे तावीज़नि जे पुठियां सची ॻाल्हि इहा ई आहे हाणे कोई मञे या न मञे जहान सॼो इहो असां वटि माण्हू से मुल साहिब साइथ जो तावीज़ ॾिजो बाबा साइथ छा हूंदी आहे मूंखे त ख़बर कोन्हे असां साइथ बाबा बाबा छा साइथ आऊं त पंजाबी माण्हू आहियां मूंखे त लफ़्ज़ साइथ जी माना जी ख़बर ई कोन्हे छा आहे साइथ जैसे कारोबार भलो थी वञे निमाज़ पढ़ंदो आहीं से मिड़ई कोशिशि कंदो आहियां 8 ॾींहं जुमे जी बस जेतरी पढ़ंदो आहीं ओतिरो तरफ़ इहो 3-4 ग्राहक मोकिले पियो करे रोज़ाना ओ भले तव्हां लाहौर मां वञी बल्कि कराची में बंगाली घणा आहिनि कराची में हर भित ते लिखियल हूंदो आहे फलाणे बंगाली से तसल्ली बख्श तावीज़ ले सो तव्हां कराची वारे बंगाली खां न बंगाल मां वञी उन बंगाली खां तावीज़ वठी अञा तावीज़ बि नंढी शइ आहे असांजी क़ौम वरी तावीज़नि खां बि 4 क़दम अॻिते हलंदी आहे भलोड़ 10 लख जी मेह कुंडी में सोहणियो कारी में भलोड़ में 10 लीटर खीर पी दे टाइम ते सो सोहणी बस ॾिसी नज़र लॻेसि पोड़ी चवंदी बाबा ईअं करेसि फ़कीर खादम में कर जूते च धागा घते दे कंध च बध छोड़ भला फ़कीर जूते में धागो विझी या मेह जे कंध में त बधी छॾ छो बाबा साईं खे नज़र कोन लॻंदी चो वाह वाह सोना तुंहिंजो अकुल हिलाल ढोर हिलाल माल जे खीर जंहिंमां खीर पीअणो आहे हाणे उहो गंद जे ढेर तां जूतो खणी उन में धागो ॿधियो मेह जे कंध में 80 लख रुपए जी गाॾी वठी ईंदा भलोड़ करोड़ रुपए जी 1.5 करोड़ जी भलोड़ कार पुठियां वरी जूतो लटकंदो मूं चवंदा मेह सस्ती आहे मेह महांगी आहे इंसान पाण महांगो न भला गाॾी महांगी आहे इंसान मेह जी हिफ़ाज़त जे लाइ हिकिड़ो जूतो गाॾी जी हिफ़ाज़त जे लाइ हिकिड़ो जूतो त मक़सद पंहिंजे कंध में 2 जूता पाइजनि ईअं ई आहे साईं छो त आऊं त क़ीमती आहियां न मेह खां वधीक क़ीमती आहियां कार खां वधीक क़ीमती आहियां दुकान खां वधीक क़ीमती आहियां हाणे दुकान जे नज़र जे लाइ बि अंदरि रखियो थम हक़ हिलार जी कमाई जो माल हाणे जेको लंघे जूतो टंगियो पियो आहे हाणे जूते जे हेठां को लंघे जेके पाणे तव्हां शुरू में जूते जे हेठां पिया लंघायो हू तव्हांजे दुकान तां ख़रीद छा कंदो सो दुकान ते भी जूतो टंगियो पियो आहे घर भलोड़ ठाहे उन जी कुंड में भी जूतो टंगियो पियो आहे मेह जे कंध में भी जूतो टंगियो पियो आहे कार जे पुठियां भी जूतो टंगियो पियो आहे घर जे छत जे मथां पंजाब में रवाज वरी देगड़ी रखी छॾींदा आहिनि घर जे मथां देगड़ी रखी छॾींदा कारी देगड़ी जेकी पुराणी हूंदी सफ़ा देगड़ी बाबा छा आहे नज़र न लॻे अदा पोइ तूं हेॾो सारो मेकअप करे वेठो तूं बि भला मुंहं ते थोरो दांगी मले छॾ तोखे बि नज़र न लॻे क़ीमती त तूं आहे ईअं ई आहे न अदा इंसान क़ीमती आहे न मायूं जो 15-20 हज़ार जो मेकअप कनि ऐं पाण वरी देगड़ी रखनि घर जे मथां जो हिकिड़ी देगड़ी त सभिनी खां में पंहिंजे मुंहं ते मलनि पाण 15,000 जो मेकअप जो कराया आया आहिनि पहिरें त नज़र इन माई खे लॻंदी जे माई खे नज़र नथी लॻे ऐं हू मेकअप करे सोणी हले थी हुनखे नज़र नथी लॻे पोइ अदा तुंहिंजे सोणे घर खे छाजे लाइ नज़र लॻंदी हरू भरू देगड़ीअ सां बि करे नज़रूं जे करे भला देगड़ियूं ठाहिण सां नज़र न लॻे कारे रंग सां नज़र न लॻे त पोइ जेके कोयले जी काण में कमु कंदा उहे त बीमार थियनि ई न कोयले वारो सदाईं कारो
वो तो मोटरसाइकिल जो मैकेनिक कार मैकेनिक सदाई कारो पर वो भी खणी इंदो आ सही आयो है साइथ जो तावीज़ दियो मुझे कारोबार के नजर लगे बाबा ही जो सजो कारो थियो पियो जे जूते टंगण सा नजर न लगे हा तो पोत मोची के करे जिंदगी में नजर ही न लगे जे जूते टंगण सा नजर न लगे हा तो जूते जे दुकान वाले के तो नजर ही न लगे पर वो भी मन सब साइथ जो तावीज़ दियो खबर पई तदा न को तुझो जूतो नजर रोके सके न को तुझो कारो रंग नजर रोके सके न को तोखे ये शयूं नजर हाँ नजर बरहक का पर मदीने वारो महबूब फरमाए तो उन जो इलाज आहे पढ़जे ला हौला वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलीय्यिल अज़ीम यहाँ पढ़जे कुल अऊज़ु बिरब्बिल फलक मिन शर्रि मा खलक व मिन शर्रि गासिकिन इज़ा वक़ब व मिन शर्रि नफ़्फ़ाताति फिल उक़द व मिन शर्रि हासिदिन इज़ा हसद सूरह फलक कुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वसवासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन नास ये आयत पढ़ महबूब साहब फरमाइन था जेकॾहिं का शइ तव्हांखे सोहणी लगे ऐं सोहणी लगण खां बाद में पढ़ो ला हौला वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलीय्यिल अज़ीम तो तव्हांजी नज़र उनखे लगंदी कोन सो मुंहिंजा सोना ये जहालत वारी दुनिया खां ॿाहिरि निकिरो ये जूतन टंगण को नतीजो इहो थो निकिरे कयो तव्हां करे असांजी क़ौम मिंबरनि ते बीह देवबंदी असांजा पटका धूड़ कनि किथे असांजो साईं फलाणो पीर किथे साईं हू शलवार शाह हाणे क़ौम अंधी ॾिसो न हद हूंदी आहे न जहालत जी सांगड़ रोड ते शलवार शाह अलाए कंहिंजी क़बर आहे अलाए कोन्हे अलाए हुते माण्हू बि आहे अलाए को बिलो पूरियल आहे अलाए छा आहे सची क़बर बि आहे अलाए कोन्हे असांजी क़ौम माण्हू यार कुझु न कुझु ख़बर को अकुल में त सम्झ में अचे न हाणे शलवार शाह नाले सां क़बर पीर जो नालो शलवार शाह वाह जो शाह आहे जंहिंजो नालो ई शलवार आहे उहो हिकु असां वटि हिते परते हिकिड़ो आहे गाइब शाह प्रोग्राम करायूं से गायब शाह ते असां कराईंदा आहियूं माहाना प्रोग्राम से बिस्मिल्लाह मुझे तकरीर रखियो मुझे बाबा या त ही जे गायबा त पोइ शाह कोन्हे जे गायबा जे शाह त गायब कोन्हे जे गायबा त शाह कोन्हे जे शाह त पोइ गायब कोन्हे शाह त क़बर में हूंदो सचो आहे शाह अलबत्ता जेकॾहिं गायबा त पोइ आहे ई का शइ कोन पुछा जो शाह मुंहिंजे गायबा त पोइ शाह कोन्हे शाह त गायब कोन्हे सो हाणे असांजा पीर आहिनि शलवार शाह असांजी क़ौम बि एॾी अकुल जी अंधी माइनि खे वठी वञे माई जी कांच लाराए उते वण जे मथां टंगे छॾे ॿुधी मरण जी ॻाल्हि न आहे असांजे लाइ शर्म हूंदी आहे का हया हूंदी आहे पर असां में मोकिलाए वई पंजनि ॿारनि जी कांच लाहे उते टंगण आहे का इंसानियत असां में इन करे त असां अल्लाह जी बारगाह खां परे जॾहिं इंसान अल्लाह जी बारगाह खां परे थींदो आहे न पोइ अल्लाह गुमराही में छॾे ॾींदो आहे त गुमराह हुजे भले अल्लाह हिदायत उनखे ॾींदो आहे जेको हिदायत हासिल करणु चाहींदो आहे